आज बिल्कुल ठुलो बरसा मीरपुर रोड थाने जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ आराई में नारी सिद्धरा चनो जे पसंदि पढ़ने खां पोइ जेको आहे जवाबदारनि पारां मोहम्मद सिद्दीक़ आराई ॻोठ ते जेको हमिलो करे ॿाहिरि ॾेई साड़े छॾियो, जंहिंजो जेको आहे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह पारां नोटिस वरितो वियो ऐं जेके जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम जारी कयो वियो। पर हिन वक़्त ताईं जेके जवाबदारनि पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठुलो जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ आराई में। तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी सघंदा हूंदो त पूरो ॻोठ जेको आहे ॿाहिरि साड़े वियो आहे। वीरण पढ़ियल आहे त जेके इलाइक़े वासी आहिनि उहे खुलियल आसमान हेठि बेयार मददगार तक़रीबन 5-8 ॾींहं कोई जेको वेठल आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेको आहे का बि ज़िले इंसान समेत को बि अमलदार जेको आहे हिते न पहुतो आहे, हिन जे वार करे सघियो आहे, जंहिं करे परेशानी जो शिकार आहिनि। इन मामले जो वज़ीर आला सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो, उन खां पोइ जेको आहे जवाबदारनि गिरफ़्तार जो हुकुम कयो। पर पुलिस जी जेकी कार्रवाई आहे उहा जेको आहे नज़र नथी अचे, न ई जेके नामज़द जेके जवाबदार आहिनि उन जे ख़िलाफ़ को कार्रवाई न करे सघी आहे, न ई गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। असां सां गॾु जेको आहे ॻोठ जो मौजूदु आहे नौजवान मोहम्मद हसन मुंडे जो वालिद मलार पुरो मौजूदु आहे, मालूम कंदासीं। मलार तव्हां ई ॿुधाइजो त जेको वाक़ियो पेश आयो त पूरे ॻोठ खे जवाबदारनि ॿाहिरि ॾेई साड़े छॾियो, त हिन वक़्तु तव्हांजो जेको ॻोठ आहे उहो सड़ियल आहे, तव्हांजे घर वीरान आहिनि, केतिरी परेशानी आहे? खुलियल आसमान हेठि वेठो था, सख़्तु गर्मी आहे। साईं हिते दरपदराई वारी ज़िंदगी गुज़रे पई। हिते ॾिसो न का शइ न बची आहे, छतियूं कोन्हनि, को माना खाइण पीअण लाइ को सामान कोन्हे, कंहिं शइ जी सहूलियत कोन्हे, न पखा न इहो कंहिं शइ जी का बिजली सोलर हर शइ असांजी हिते हथरादू माना सरदारनि पंहिंजूं अदालतूं माना क़ाइमु करे पंहिंजा फ़ैसिला करे ऐं वञी हुकुम हलायूं त वञी सॼे ॻोठ खे ॿाहिरि ॾियो। पर छड़ो हुकुम न, पाण मौजूदु हुजी करे पेट्रोल खणी आया, बाक़ाइदे रक्षा भरे पेट्रोल इहो मतिलबु हिते जेको हथरादू असां सां ज़ुल्म कयो। हाणे जेको चयो थो वञे साईं CM जेको आहे नोटिस वरितो आहे, नोटिस वरितो आहे। हिते असां वटि त को बि अहिड़ो सरकारी नुमाइंदो या को MPA MNA या कोई बि SDM DC को बि न आयो आहे। असां दरपदराई वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। बाक़ी जो SP साहिबु चए थो त माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, माण्हू हिकिड़ो FIR जलियल आहे, बाक़ी ॿिया माना 62 माण्हुनि उहे ॿाहिरों ज़मानत कराया आहिनि कची, ऐं उन खां पोइ जेको आहे त बाक़ी जेके चवनि था 4 माण्हू ॿिया गिरफ़्तार आहिनि, उहे वीचारा बेक़सूर माना गिरफ़्तार आहिनि। जेके असां चऊं था त उहे गिरफ़्तार नथा कनि, उनखे हे छड़ो पुलिस अचे थी साईं तव्हां उनजा नाला ॾियो, अबा नाला तोखे चऊं था तूं गिरफ़्तार करे, जेके असां तोखे चऊं था उहे गिरफ़्तार नथी करे, उहो बि फिरादी। छो त मां फिरादी न आहियां, छो त मां फिरादी आहे ॻोठ वारनि जंहिंजा नुक़सान थिया आहिनि उन फिरादी कई आहे। मूंखे त हिते सरदारी अदालतां जेको कानून आहे उन में चयूं साईं इहो जुर्मदार आहे, हर कंहिं चयो त तूं जुर्मदार आहे। हालांकि बाबा गवर्नमेंट जे हिसाब सां हुन प्यार जो पलो कयो आहे, पर मां चयो ठीकु आहे, वञी तव्हां ॻोठ वारनि जा वाक़ई नुक़सान थिया आहिनि, उहे फिरादी आहिनि, उहे पुलिस हिन महिल ताईं को बि माण्हू गिरफ़्तार न। इन वाक़े में जेको आहे तव्हां अॻु में ॿुधायो आहे त पहिरें ॾींहं चवंदा त मक़ामी सरदार जेको आहे मुल्क सरदार बीह करे ॿाहिरि ॾाई ॻोठ खे जेको वीरान करे छॾियो, उन सरदार जे ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई कई आहे, गिरफ़्तार थी आहे न? कुझु बि न साईं, केरु थो चए माना सरदार अञा उहे असांखे धमकियूं मिलनि थियूं, तव्हां सरदारनि जे ख़िलाफ़ु हीअं चओ था हीअं चओ था। बाबा असां जेको चऊं था तव्हां पाण हो हुन ते चए थो त हुन ॿाहिरि ॾिनी आहे, हो चए थो हुननि ॾिनी आहे, वीडियोज़ मौजूदु आहिनि जेके सोशल मीडिया ते हलनि थियूं। असां त शुरू खां ई चऊं था त असां इहा ई ॻाल्हि आहे त पाण बि उन्हनि बाहियूं ॾिनियूं आहिनि, जेके चवनि था त की सबूत ॾियो। भला हाणे तव्हांखे सबूत ॾियूं, सोशल मीडिया ते को फ़ैसिलो आया उहे वक़्तु सिर असां ज़रूरु सबूत बि ॾींदासीं। माण्हू लाठड़िया जेके पाण खे साफ़ ई सॾनि था, उहे क़ुर खणनि था मक़सूद जहिड़ा, तूं हिकु क़ुर खणी तो असां 10 क़ुर मथे ते खणी चवंदा त बाहि कीअं ॾिनी आहे, पर उहो वक़्तु अचे। अच्छा, जीअं तव्हांजो जेको पुटु हुयो उन सिद्धरा खे पसंदि पढ़णो कयो, छा पसंदि पढ़णो करणु ॾोह आहे या जेके वज़ीर आला हुकुम कयो आहे जवाबदारी गिरफ़्तारी करण जो ऐं तव्हांखे जेको आहे मदद करण जो, त हिन वक़्तु का ज़िले हुकूमत या DC आयो तव्हां वटि? साईं को बि असां वटि ज़िले इंतिज़ाम SDM DC को बि न आयो आहे। जेको प्यार जो पढ़ो तव्हां चओ था ॾोह आहे, उहो सरकारी हिसाब सां थो कया, पर हिते सरदारी निज़ाम में जेको आहे हिते अदालतूं फ़ैसिला पंहिंजो न, हुकूमत हिते बेवस बणियल आहे। हिते हुकूमत जॾहिं चवां थो शुरू में इहो वाक़ियो थियो त पुलिस असां ते रेट हुई, जेके माण्हू चवनि था त ॻोठ वारा छो छॾे भॼी आहे। सुबुह जो निमाज़ महिल सिज उबड़े सां पुलिस जा असां ते चढ़ायूं हुयूं, 2-3 असांजा माण्हू गिरफ़्तार करे वई, असां ते माना अॻुवा जूं FIR थियूं। बाक़ी जॾहिं वरी कोर्ट मैटर इहो थियो, उन खां पोइ जेके असां FIR कराईसीं, को बि हिकिड़ो माण्हू माना गिरफ़्तार न कयो। उहे वरी ॿाहिरों ज़मानत करे छा उहे ॿार के ॿिए हिन सूबे में रहनि पिया, हितां जा लोकल माण्हू कंहिंखे बि पुलिस गिरफ़्तार न कयो। अच्छा, तव्हांजे घर सड़ी विया आहिनि, तव्हां हाणे काफ़ी टाइम खां 2 हफ़्ता थी विया आहिनि, तव्हां खुलियल आसमान वेठो था, कीअं गुज़ारो था? तव्हांजो घर घाट न बचियो आहे, त खाइण लाइ कुझु न आहे?
साईं बि चवां थो नी मोहम्मद मियां साहिबु जेको असांखे तंबू वंबू ॾेई वियो आहे बसि उन में मिड़ी गुज़ारो कयूं था राशन बि कुझु ॾेई वियो पोइ हिकिड़ो बेलो खाऊं था त हिकिड़ो नथा खाऊं बर्तन सामान पचाइण लाइ कुझु बि न आहे मिड़ी पंहिंजी ॾुखी ज़िंदगी गुज़ारियूं था हाणे जेकॾहिं असां हथरादू हिते ॾिसो ज़ुल्म कयो आहे वॾेरनि छो त वॾेरा नथा चाहिनि त हिते जेको असां कोशिशि कई अथे त ॻोठ खे सुठो माना जेको सिंध गवर्नमेंट असांखे सरसो जे थ्रू माण्हू जेको चवनि था त साईं हिते ॻोठ में एतिरा घर न आहिनि मां तव्हांखे ॿुधायां थो सरसो जे रिकार्ड में जेके सिंध गवर्नमेंट असां ग़रीबनि खे घर ॾिना 55 खां 60 घर उहो आहे उहो बि वॾेरनि असांजो साड़े राखियो छो त उहे नथा चाहिनि त कंहिं ॻोठ में तरक़ी थिए कंहिं ॻोठ में स्कूल हुजनि स्कूल जो रिकार्ड सड़ियो आहे NC जुदा उस्ताद दाख़िल कई आहे ऐं उनखां अलावा हिते जेको आहे त उहो नथा चवनि त शौर अचे उहो चवनि था त हिते माण्हू ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारनि कंहिंखे हक़ु न आहे त को ज़मीर जो वोट करे कहिड़नि सरदारनि खे गिरफ़्तार करे पुलिस तव्हांखे इंसाफ़ मिली सघंदो तव्हांखे हुन ख़ौफ़ आहे साईं असां इहो चवंदा सरदार अहमद अली ख़ान चनो आहे असांजो सरदार सदाम हुसैन ख़ान बुढ़ो आहे उनखे बि JIT इन्वेस्टिगेशन में जेको आहे पंहिंजो हुकूमत माना क्लियर करे न हो चए थो मां न ॾिनी आहे हुन ॾिनी आहे हीअ हुकूमत जो कमु आहे हेॾो वीडियोस मौजूदु ईअं को ग़रीब हुजे त उनखे असांखे छड़ो इहो मसइलो थियो त सुबुह ते ॾिसो पिया पुलिस जो रेटा ऐं असांजा माण्हू गिरफ़्तार करे वई सुबुह जो पुलिस हा जी बिल्कुलु तव्हां जेको आहे नौजवान मोहम्मद हसन बुढ़ो जेको सिदरा चनो सां पसंदि जो करणो कयो कोर्ट में उनजो वालिद मलार बुढ़ो जेको आहे ॿुधायो त जवाबदार पारां पूरे ॻोठ खे ॿाहिरि साड़े वियो असां गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी जेको आहे सख़्तु गर्मी झूले में जेको आहे खुलियल आसमान हेठि वेठल आहे पर सिंध सरकार पारां नोटिस वरितो हुयो वज़ीर आला हुकुम कयो हुयो त जवाबदार गिरफ़्तार करे हिनखे दफ़्त ॾिनो वञे हिनखे माली मदद कई वञे पर हिन वक़्त ताईं ज़िले हुकूमत तोड़े पुलिस जेको आहे हिननि जी मदद न करे सघी आहे हिन जवाबदार गिरफ़्तारी अमल में सघी आहे हिन चवणु आहे त जेके मक़ामी सरदार आहिनि उहे असांजे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकी ॾींदा रहनि था असांजे एहतिजाज करण ते उनखे धमकी ॾींदा रहनि था असां प्रेशर आहे असांखे ज़िंदगी जो हयाती ख़तरो आहे उन्हनि मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध खान त मुलज़ जेके सरदार उनखे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे जी